असांजे घर में शबनम नाले असांजी नौकराणी आहे। उहा ॾियारी जे दौरान असां पंहिंजे घर वारनि ख़ुशी करण जे करे सोन संभालियोसीं। असांखे उहो सोन जेको नज़र न आयो उहा चोरी करे वई। 15 ॾींहंनि जे अंदरि 20 ॾींहंनि जे अंदरि उहा चोरी करे वई। असांजे रूम में उहा ई सफ़ाई कंदी आहे। उन खां पोइ असां SHO असांजी माना जेको आहे माना इन्वेस्टिगेशन कई। 1.5-2 कलाक घर वेठो हुयो। उन खां पोइ 3 ॾींहंनि खां पोइ SHO साहब माण्हू ॿधा। उहे असांजे आया राति जो देरि मदेरि माण्हू छॾायो। असां माण्हू न छॾाया त पोइ असांखे पैसनि जूं ऑफरां थियूं। पहिरियों 6 लख वठो, पोइ 10 लख वठो, पोइ 12 लख वठो। असांखे पंहिंजो महिरबानी करे सोन खपे, असांखे पैसा न खपनि। जेको असांजो हक़ु आहे असांखे पंहिंजो हक़ु अदा कयो वञे। SSP साहब खे इहा ई असां गुज़ारिश कंदा त महिरबानी करे असां उनखे हथ जोड़ियूं था त असांखे जेको आहे असांखे पंहिंजो जेको आहे न सोन वापसि करायो वञे। चोरी असांजी जेका आहे न उहा 18 लख रुपए जी आहे, जंहिंमें 6 कंगड़ियूं आहिनि, 3 मुंडियूं आहिनि ऐं 1 टाप्सनि जी जोड़ी आहे। महिरबानी करे इहो कमु कयो वञे। किथे वेठा आहियो? सिटी स्कूल वारा जी, छा मसलो आहे? मसलो साईं इहो थी वियो, छोकिरी कमु कंदी ओमन जे घर। कहिड़ी छोकिरी? हे शबनम। अच्छा। हा, इहा कमु कंदी हुते 8-10 साल थियसि। कंहिंजे घर? ओमन जे घर। ओमन नंदूमन जो पुटु। अच्छा अच्छा। हा, घणे वक़्त खां कमु कंदी आहे? 8 साल थी विया अथव। 8 साल कमु करे। अच्छा, कहिड़ो कमु कंदा आहियो? झाड़ू पोछो फर्श बर्तन मलदी आहियां। अच्छा। हा, हाणे छा मसलो थियो आहे? हाणे मां ते आयो चोरी इल्ज़ाम। अच्छा। पोइ मां हाणे मां ते इल्ज़ाम आहे नंबर सबूत अगर के शक ते तोखे वठी वेंदासीं। हा, शक ते मां एतिरा भरे न सघंदी। मां मुंहिंजी हैसियत न आहे। छा भरण जी ॻाल्हि कर? सोन भरण लाइ जे सोन गुम थियो 18 तोला। हा, पोइ मां ते शक करे भरे ॾे। हाणे भरे मां काॾो खणी अचां भरे? हा, मुंहिंजी 2 महीने गुड़िया अथसि हुई। इन करे बीठल हुअमि। हा, हाणे मुंहिंजी गुड़िया 11 साल जी थी वई अथसि। सही। 11 साल में मां घर चोरी न कई। हाणे मां कीअं करियां चोरी? हा, मुंहिंजो पुटु पंहिंजो टुटल अथसि। हुननि खां पुछे त तूं घर वारनि खां पुछेसि। जंहिं महिल अचनि था मुंहिंजे घर अचनि था। अच्छा। मां इन घर कमु करियां, पंहिंजे घर वांगुरु कमु कयो। मां पंहिंजो मुंहिंजी रोटी आराम ॾाढी कई अथसि। माना हाणे तव्हांजे घर में अचनि था पिया? इहे घर में अचनि था। मूंखे धमकाइनि था ॾाढो। धमकियूं था ॾियनि पिया? मुंहिंजे भाउ खे पुलिस वठी सॼो ॾींहुं सुबुह 20 बजे वठी राति 11 बजे छॾियो अथसि। अच्छा। ॾाढो हिननि ज़ुल्म कयो, ॾाढो ज़ुल्म कयो। केर ज़ुल्म केर थो कराए पियो सॼो? अच्छा अच्छा। ॾाढो ज़ुल्म कयो। मुंहिंजी माई कला उहे ॾाढी ज़ोर आहे। अच्छा। हुनखे मां ईअं सम्झो मुंहिंजी माउ वांगुरु, हुन मूंखे न सम्झो। अच्छा। हुन मां ॾाढो ज़ुल्म कयो, ॾाढो। अहिड़ो केरु न ज़ुल्म कयो। तव्हां छा चोरी जो ॿुधाईंदा त? सोन चोरी थी वियो असांजो। अच्छा। 18 तोला सोन चोरी थी वियो। तूं खणी विया 10 तोला 18 तोला? 18 त पर 10 हुयो, वरी 18। अच्छा। SP साम्हूं 3 चूड़ियूं। हाणे वरी 18 तोला सोन थी वियो अथसि। पुट टुटल अथसि, पुट खणी वियो अथसि। पुट को जांच करे त काॾे आहे काॾे न। घर वारनि खां पुछिबो न। जी, कंगण पोइ हाणे चवंदा 2 मुंडियूं बि आहिनि। हा हा, इहे तोले जी। मां पुराण खणाईंदा, मां छा पई खणाए, गीता खणाए, छा मां खणण लॻ कबूल मां कबूल सब तयार आहे। मां जाडे गली मांखे वठी काणे हले गुरुद्वारे हले जाडे सालदा दी बिल्कुल मांखे ज़ुल्म ॾाढो मां कयो, ॾाढो ज़ुल्म। हिननि घर वारनि ॾाढो ज़ुल्म कयो, ॾाढो। उहो भॻवान हिननि खे पुछंदो त मुंहिंजी भेण न अथसि। हा, उन्हनि खे भॻवान पुछंदो। उन्हनि जा नाला छा आहिनि जेके करनि था? इहा कला अथसि। न, जेके मर्दनि मां? मर्दनि ओमन आहे, विकी, घणो विकी, संजय। अच्छा। हा, योगेश, चारई